बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ के प्रोग्राम लाड सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, हिन वक्त पूरी इंसानियत पंहिंजो पाण खे ख़तरे में समझे थी पई। कोरोना जी वबा सॼनि अक़ीदनि खे, सॼे सोसाइटी के, सॼी हिकमत के, सॼे मेडिकल साइंस के शिकस्त ॾियण जी कोशिश करे थी पई। पर मां सोचां थो त कोरोना में उहा सघ नाहे जो पूरी इंसानियत के शिकस्त ॾेई सघे। सो छो जो असांजो अक़ीदो आहे जेसीं ताईं बि हिकु सुठो इंसान ज़िंदा आहे तेसीं ताईं ही इंसानियत कॾहिं बि ख़तमु न थींदी। सो अॼु असां इन मामले ते जंहिं महिमान खे पंहिंजे स्टूडियो में मधु कयो आहे, उहो हिकु सीनियर सहाफ़ी, डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जो सीनियर नायब सदर साईं दलीप कुमार केसवाणी साहब। साईं जन खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। साईं, मुंहिंजो तव्हां खां पहिरियों सुवाल इहो आहे, जीअं त तव्हां हिकु सहाफ़ी आहियो, सहाफ़ी हुजण जे नाते तव्हांखे सहाफ़त जो शौक़ु कॾहिं जाॻियो ऐं तव्हां इहा सहाफ़त कॾहिं शुरू कई, इन ते कुझु रोशनी विझंदा? साईं, सभ खां पहिरियों त दरिया न्यूज़ जी टीम जो मां थोराईंदो आहियां जंहिं मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। इन सिलसिले में जॾहिं मूं सहाफ़त शुरू कई, मुंहिंजो वालिद साहब इरिगेशन में SDO हुया। अच्छा, उन्हनि इहो चयो त मां उन ॾींहंनि में इहा शइ चयूं त भई तव्हांखे सहाफ़त करणु खपे दिलीप। पोइ मुंहिंजो आहिस्ते आहिस्ते लाड़ो थींदो वियो। 82-83 में मां जेकाबाद जी सारिंग अख़बार खां शुरू कयो कमु। उनखां पोइ डायरेक्ट मां इबरत में 10-12 साल कमु कयो। 82 नाज़रीन 82 में साईं सहाफ़त शुरू कई सारंग अख़बार में, उनखां बाद में मुख़्तलिफ़ अख़बारनि में। हाणे साईं अवामी आवाज़ सां वाबस्ता आहिनि। साईं, मुंहिंजा हिन कोरोना वबा जे अचण खां बाद में मूंखे त ख़बर आहे तव्हां इहो कमु छो कयो आहे, पर मां पंहिंजे नाज़रीन खे तव्हांजी ज़बानी ॿुधाइणु चाहियां थो पियो त तव्हांखे इहो शौक़ु कीअं जाॻियो जो ख़ल्क़ ख़ुदा जी ख़िदमत कजे? साईं, जेको इहो शौक़ जी ॻाल्हि था कयो, इहो शौक़ु न हूंदो आहे, इहे कुदरती सोशल एक्टिविटीज़ इंसान जे ब्लड में हूंदियूं आहिनि। उहो वक़्तु अचण ते ज़ाहिर थींदियूं आहिनि। उन ॾींहंनि में जॾहिं मुंहिंजी नंढी जी सालगिरह हुई, जॾहिं लॉकडाउन जो पहिरियों ॾींहुं हुयो, त मुंहिंजी नंढी जी सालगिरह हुई जेका कराची खां ताज़ो MBA करे कश्मीर आयल हुई। उन जी सालगिरह वारे ॾींहुं मूं उनखे चयो त भाई अॼु सालगिरह था मल्हायूं। उन नंढड़ी मूंखे चयो त भाई अॼु जेके मूं ते ख़र्चु कयो था, केक ख़र्चु कयो, सामान ख़र्चु कयो, 10,000 जेका मुंहिंजी पॉकेट मनी आहे, 10,000 मां जेके ॿुधूं था लॉकडाउन थिए थो, अहिड़ा माना मुस्तहिकीन हूंदा, ग़रीब हूंदा, छो न इहे 10,000 पप्पा उन्हनि ग़रीबनि में विराइजनि, या तव्हां राशन वठी करे तव्हां राशन उहो ग़रीबनि जे घरनि में ॾियो, ग़रीबनि खे ॾियो। पोइ त मूंखे शौक़ु जाॻियो त भई अची करे मां संगत सां ॻाल्हि कढी, जंहिंमें गुलाम फरीद ॼामड़ो हुयो, शरीफ़ ॼामड़ो हुयो, अनिल बजाज हुयो ऐं मुश्तबा लांगा हुयो। त उन्हनि सां गॾिजी करे मूं चयो यार ही मूंखे नंढड़ी चयो आहे, अचो त गॾिजी करे कुझु तव्हां कुझु असां गॾिजी करे ग़रीबनि जी मदद था कयूं। लॉकडाउन थींदो, ग़रीबनि जे घरनि में कुझु न हूंदो, उहे घरनि ताईं महदूद थी वेंदा, उन्हनि खे घर में खाइण पीअण लाइ कुझु न हूंदो, फाका कशी थी वेंदी। असां इहो उन्हनि ॾींहुं पंहिंजे प्रोग्राम इन नंढड़ी जे सालगिरह जे तवसुल सां प्रोग्राम ठाहियोसीं। उन खां पोइ अलाह जी महिरबानी एतिरी थी जो एतिरा दोस्त गॾायासीं, मुंहिंजे ख़्याल में 350 को अबो असां घरनि में राशन तक़सीम कयोसीं। तमामु बहितरीन। नाज़रीन, हर माण्हू जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजूं ख़ुशियूं मल्हायूं वञनि। जॾहिं साईं जी नंढड़ी MBA करे कराची खां आई घर, ऐं घर में सभिनी जी इहा ख़्वाहिश हुई त नंढड़ी जी सालगिरह वॾे शौक़ सां मल्हाई वञे। पर मां सलाम पेश कयां थो उन पंहिंजी धीउ खे त जंहिं पंहिंजे ख़ुशियुनि खां वधीक इंसानियत खे अहमियत ॾिनी ऐं पंहिंजे सेलिब्रेशन जेके ख़ुशी हुई उहो ख़र्चु ग़रीबनि जे पेट भरण जे लाइ ॾिनो। ऐं साईं हिकु फ़र्द जी हैसियत सां निकिरी करे हिकिड़ो कारवान ठाहियो। साईं, मुंहिंजा तव्हां फ़ोटो सेशन वग़ैरह कयो या सिर्फ़ु ईअं माण्हुनि ते इहे पुॼायो? सभ खां पहिरियों हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 2 सालनि खां कराची में हिकु NGO आहे दारुल सकून। उनमें उते अहिड़ा ॿार आहिनि जेके मेंटली तरह सां अपसेट हूंदा आहिनि, त उहे कुझु प्लस ग़रीब ॿार आहे। उन NGO जो नालो आहे दारुल सकून। सकून जो मक़सदु ई ॿारनि जी शेवा करणु, ख़िदमत करे उन्हनि मां सकून हासिलु कजे। उहो उते ई जेका गुज़िरियल 2 सालनि खां बेसालगिरह दारुल सकून में वञी करे ॿारनि सां पंहिंजूं ख़ुशियूं मल्हाए पई। ॿारनि में पाण सां उन्हनि में ख़ुशियूं ॾिसे पई,
उहो ॾाढो ज़हनी सकून पाण खे महसूसु कयूं त असल ख़ुशी जेको आहे ग़रीब गुरबे जी ऐं मुस्तहिक जेका आहिनि उन्हनि जी मदद करे ई असल सकून आहे ज़िंदगी जो। इहा इन मां साफ़ ज़ाहिर थियो त तव्हांजी तरबियत जेके पंहिंजी नंढड़ी लाइ आहे उहा इंसानियत जी ख़िदमत करणु अलाह ताला उन्हनि खे अञा बि वधीक हौसलो ॾींदो त हू इंसाननि जे लाइ ख़िदमत कंदी रहंदी। साईं मुंहिंजा हिन वक़्तु ताईं जेके कश्मीर में समाजी तनज़ीमूं आहिनि, मज़हबी तनज़ीमूं आहिनि या कम्यूनिटीज़ आहिनि, हिंदू कम्यूनिटी थी हुई, मुस्लिम कम्यूनिटी थी हुई, उन्हनि जे कयल कम सां खां तव्हां कहिड़ो मुतमइन आहे जो उन्हनि कोरोना जहिड़े वबा में ग़रीबनि जे लाइ जेको इमदाद जो कमु कयो या उनखे तव्हां कहिड़े हिसाब सां ॾिसो था पिया? साईं सभ खां पहिरियों त जेके मज़हबी तनज़ीमूं आहिनि या सियासी या समाजी जेके बि शहरी इताद हुजनि, शहरी एक्शन कमेटी हुजे, हुननि कश्मीर ईअं माना पाण मल्हायो आहे, इन मुस्तहिकिन सां एतिरो राशन हलियो आहे जो उन्हनि गवर्नमेंट ग़रीब खे इहा त ज़रूरत न आहे त गवर्नमेंट मां अचे वेट कनि, अचे थो नथो अचे, उन शयुनि खे ॾिठो आहे। असांजे शहरनि शहरी इताद मज़हबी तनज़ीमुनि शहरनि दोस्तनि हिंदू कम्यूनिटी या हुजे मुस्लिम कम्यूनिटी पंहिंजे वटि पाण बाक़ाइदा मल्हायो अथऊं ऐं इन ॾुखे वक़्त में क़यामत जहिड़ी इन ॾुखे वक़्त में हुननि ग़रीबनि सां बिल्कुलु चङी तरह वार लधी आहे। साईं मुंहिंजा ही वबा ॾींहों ॾींहुं वधंदी वञे पई, हाणे लॉकडाउन बि सख़्तु थींदो वञे थो, छा तव्हांजो अॻिते को अहिड़ो प्रोग्राम आहे ग़रीब ऐं मुस्तहिक माण्हुनि में वरी बि राशन विराइण जो या का कैश इमदाद ॾियण जो अहिड़ो को प्रोग्राम आहे? साईं मां दरिया न्यूज़ जे तवसुस सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियां इहे जेके भलाई जा कम आहिनि न हिकु ख़ासि मौक़े लाइ न हूंदा आहिनि, हे त असां वटि क़यामत आहे, हर इंसान खे जंहिं वटि वसार जेको थी सघे उहो उन्हनि जी मदद करे। बाक़ी हिन क़यामत जेका नाज़िल थी आहे ख़ुदा तरफ़ इंसानियत उन हिसाब सां त असांजो प्रोग्राम आहे संगत जेको नाला ॿुधायो गुलाम फरीद, मां, अनिल, शरीफ़, मुश्तफ़ा, सॼी संगत गॾिजी करे ईद ॾींहुं जेके रोज़ान जे महीने में ईद वारे भलारे महीने में जेके उहे ग़रीब जेके रोज़ो नथा रखी सघनि, पंहिंजे घर में गुज़र सफ़र बि न, लॉकडाउन वेतर मथो, त उन हिसाब सां असां उन ग़रीबनि जी पाड़े वारनि खे अपील कंदासीं त उन जी निशानदेही कनि त असां उन्हनि खे जेके मदद करे उन्हनि जी ईद बि मल्हाइनि सुठे नमूने सां, त राशन बि तक़सीम कंदासीं। तमामु बहितरीनु ॻाल्हि। नाज़रीन जी साईं चई वियो त ईद जे ॾींहंनि में इनशाला उन जी ख़ुशियूं दुबालियूं कयूं वेंदियूं ऐं ग़रीब आवाम ईअं न सम्झे थो हू हिन मुसीबत जी घड़ी में अकेला आहिनि, पर जेसीं ताईं डॉक्टर साहिब जहिड़ा ऐं ॿिया मुखियर हज़रात आहिनि दर्द दिल इंसानियत लाइ दर्द दिल रखंदड़ माण्हू, इंसान कॾहिं बि तनहा न आहे, उन्हनि जी वाहौर करण वारा हमेशह उन जे दर ते दस्तक ॾियण लाइ बीठा हूंदा। साईं मुंहिंजा तव्हांखां आख़िरी मुंहिंजो सुवालु आहे, तव्हां मुखियर हज़रात खे या जेके माल पंहिंजो सरंदी वारा माण्हू आहिनि उन्हनि खे हिन कोरोना जहिड़े वबा में लॉकडाउन जे करे आम शरीफ़ तबिको, सफ़ेद पोश तबिको, मज़दूर तबिको मुतासिर थियो आहे, उन्हनि जे भलाई जे लाइ को पैगाम ॾियणु चाहींदोसीं? साईं सरंदी वारनि लाइ मां पैगाम त न पर नंढड़ी मां हिकिड़ी वेनती कंदुमि, गुज़ारिश कंदुमि, अर्ज़ु कंदुमि त पंहिंजे वसार जेतिरो थी सघे उहे इहो वक़्तु अथव करोना जो मक़सदु ई जेका ख़ुदा जेका बीमारी जो नालो ॾिनो न करोना, हाणे उहो वक़्तु अथव करो न करो न, जेको असां कुझु न कयोसीं इंसानियत लाइ न कयोसीं, इंसाननि लाइ न कयोसीं, उनजी अॼु असांखे सज़ा थी मिले। ख़ुदारा जेके सरंदी वारा आहियो पंहिंजे उन्हनि मां निकिरो, पैसो कमु न ईंदो, ताज़ो मिसाल तो इटली जी ॿियनि मुल्कनि जो, उन्हनि पंहिंजा अरबें रुपया खरबें रुपया ॿाहिरि कढी शहर में फिटी करे छॾिया। इहे पैसा कहिड़े कम जा जंहिं इंसानियत जे लाइ कमु न अचनि, जंहिं बुखे जी बुख न मिटाए सघनि, जंहिं प्यासे खे पाणी न पियारे सघनि, उहे पैसा कहिड़े कम जा? नाज़रीन साईं तमामु बहितरीनु ॻाल्हि करे विया आख़िर में त ही पैसा तव्हांजे कम जा न आहिनि, पैसनि सां तव्हां बिस्तर ख़रीद करे सघो था लेकिन आराम न, पैसनि सां दवा त ख़रीद करे सघूं था लेकिन शिफ़ा न। जेकॾहिं इन्हनि पैसनि खे सजाया करणु चाहियो था, हिन जहान में बि सजायो थिए इहो पैसो, अॻे जहान में बि सजायो थिए, त तव्हांखे इंसानियत जी ख़िदमत करणी पवंदी। इहो पैसो इंसाननि ते ई ख़र्चु करणु घुरिजे, छो त मरण खां बाद में कफ़न में खीसा न हूंदा आहिनि। ही इंसान तनहा पराया ॾिनल कपिड़ा पाए करे अकेलो ही जहान छॾे करे मालिक हक़ीक़ी सां वञी मिलंदो। सो ही उहा घड़ी आहे जंहिंमें अल्लाह जे
हिन मखलूक जी ख़िदमत कयो, जंहिं मखलूक जी ख़िदमत कई उन ते ख़ालिक राज़ी थियो। इन पैगाम सां गॾु ॾींदा असांखे इजाज़त। वरी ॿिए कंहिं महिमान सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़ुरु थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।